सगा कराची शाख पारां डॉक्टर कमाल जामड़े जे ॿिनि किताबनि सिंधी मादरी ॿोली ऐं सगा कराची शाख मुख़्तसिर तारीख़ जी मुहूर्ती तक़रीब कोठाई वई आहे। तक़रीब में शरीक अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। ॿई किताब जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आहिनि। हिकिड़ो जेको आहे सो मादरी ॿोलीअ जे हवाले सां आहे। उन में मादरी ॿोली जे बारे में सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी आर्टिकल्स शामिल थियल आहिनि ऐं उहे सभु जेके उन में लेख आहिनि उहे तहक़ीक़ वारा आहिनि ऐं तहक़ीक़ जी बुनियाद ते लिखियल आहिनि, जंहिंमें पढ़ंदड़ खे या ख़ासि तौर ते जेको सिंधी ॿोलीअ जो शागिर्दु आहे उनजे लाइ तमामु काराइतो आहे। ऐं सिगा जी तारीख़ जे हवाले सां मां ॿुधायां त हीअ असांजी जेका कराची शाख आहे उन शाख जे पारां इहो पहिरियों किताबु आहे जेको असां सिगा कराची शाख जी तारीख़ में शाया करायो आहे। ऐं ॿियो इहो आहे त हिन साल इहे जेके ॿ किताब आया आहिनि शाख जे पारां, उन खां अॻु को बि किताबु शाख जे पारां न आयो आहे, त इहो बि हिकिड़ी असांजी जेको आहे सो सरगर्मी आहे। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां अशाती अमल आहे जेको मुख़्तलिफ़ दौरनि में या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदो रहियो आहे ऐं घणो करे जेको बि किताबी सिलसिलो आहे उन में धरती जी ॻाल्हि आहे, सिंध जी ॻाल्हि आहे ऐं उन में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जूं पंहिंजूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जो बि आहे। बल्कि सिंध में जेको बि अदबी अवसर जे लाइ या उन जे वाधारे लाइ जेको बि अमल थींदो रहे थो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब छपा रहनि था। हीअ किताब डॉक्टर कमाल जामड़े साहिब जा ॿई लिखियल आहिनि ऐं हिन खां अॻु में बि पंहिंजा किताब लिखंदा रहिया आहिनि ऐं हिन ई हाल में उन्हनि जी पज़ीराई बि थींदी रही आहे ऐं इनशाला इहो सिलसिलो आहे जेको सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां जारी रहंदो। हीअ जेको आहे सो ॿ किताबूं जंहिंमें सिंधी मादरी ॿोली ऐं कराची जी मुख़्तसर सगा जी तारीख़ जे हिसाब सां सो असां उनखे जस ॾींदासीं ऐं जामड़े साहिब खे बि शाबाशी ॾींदासीं ऐं वेलविश कंदासीं। ऐं बीइंग अ सेनेटर मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश रही हुई ऐं आहे त सिंधी ॿोली खे नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिलणु खपे ऐं मूं कोशिशि बि कई हुई, पर हाणे कामयाबी थिए थी नथी थिए। हिंदुस्तान में मिलियल आहे, इंशाल्लाह असां वटि बि माण्हुनि जी ख़्वाहिश आहे ऐं डिमांड आहे सिंध जे हर माण्हू जी त इहा असांजी नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिले। डॉक्टर कमाल जामड़े साहिब वॾो कमु कयो आहे जो हुन ॿई किताब रिसर्च बेस्ड जेके आहिनि उहे शाया कराया अथई। हिकिड़ो सिंधी मादरी ॿोली जंहिंमें बि रिसर्च पेपर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके वॾा स्कॉलर आहिनि उन में अंग्रेज़ी में बि आहे, उर्दू में बि आहिनि, सिंधी में बि मक़ाला आहिनि जेके ॿुधाइनि था त मादरी ॿोली असुल में मयारी तालीम जो जियापो आहे। ॿियो जेको आहे सो सिगा जी जेकी तारीख़ जहिड़े नमूने सां डॉक्टर कमाल मुख़्तलिफ़ रिसोर्सिस जेके आहिनि अथेंटिक रिसोर्स खणी करे जंहिं तरीक़े सां लिखी आहे, आउं सम्झां थो मुस्तक़बिल में जेको बि रिसर्चर जेकॾहिं सिगा ते का रिसर्च कंदो त इहो किताबु हुन जे लाइ इंतिहाई ज़रूरी मददगार साबित थींदो। डॉक्टर कमाल जामड़े साहिब खे मुबारकबाद ॾियां थो ऐं सिगा शाख कराची खे बि वाधायूं पेश कयां थो जिन ॿिनि अहम किताबनि खे शाया कयो आहे ऐं अॼु उन्हनि जी मुहूर्त तक़रीब थी रही आहे। डॉक्टर कमाल जामड़ो बुनियादी तौर ते हिकिड़ो मुहक़िक़ आहे ऐं हुन जी तहक़ीक़ जा तमामु घणा रुख आहिनि, लोक अदब खां वेंदे जदीद अदब ताईं उहो तहक़ीक़ करे थो मुख़्तलिफ़ रुखनि ते। अॼु जेके ॿ किताब असांजे साम्हूं आहिनि ॿोली जे हवाले सां ऐं सिगा जे हवाले सां तमामु अहम किताब आहिनि ऐं अहम किताबनि जी मुहूर्त आहे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ टीवी, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk